علیہ السلام. الحمد لله رب العالمين والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين سيد الأولين والآخرين قائد الغر المحجلين حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وعد الله الذين آمنوا وعملوا الصالحات منهم مغفرة وأجرا عظيما. صدق الله مولانا العلي العظيم. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا ومولانا محبوبنا محمد وآله وأصحابه أجمعين. मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गों भाइयों, अल्लाह जे पाक कलाम जहां जेकी लफ्ज़ इन फ़कीर नाचीज़ तव्हां जेकी तिलावत कया आहिनि, इन्हनि मुबारक लफ्ज़नि में अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमाए रहियो आहे, वअदल्लाहु अल्लज़ीना आमनू, वाइदो कयो आहे अल्लाह उन्हनि माण्हुनि सां जन ईमान आंदो, वअमिलु सालिहात, ऐं सालिह अमल कयूं, मिनहुम मग़फ़िरतun व अजरन अज़ीमा, उन्हनि जे लाइ बख़्शिश जो ऐलान आहे ऐं वॾा अजर ऐं वॾा इनाम उन्हनि जे लाइ अल्लाह तयार कया आहे। इन ॻाल्हि जे मथां अल्लाह जो वाइदो आहे पंहिंजे बाननि सां, अल्लाह जो ॻाल्हायो पंहिंजे बाननि सां अल्लाह जो वाइदो आहे, जन ईमान आणे पोइ साले अमल कया, ॿ कम बाननि कया, ईमान आणे पोइ छा कयूं, अमल साले कयूं, उन्हनि सां अल्लाह जो वाइदो आहे त अल्लाह पंहिंजे तरफ़ां उन्हनि जी मग़फ़िरत ऐं बख़्शिश फरमाईंदो ऐं वॾा अजर ऐं वॾा इनाम फरमाईंदो। ॿ कम बानो करे ऐं ॿिनि कमनि जो अल्लाह जे तरफ़ां वाइदो आहे। अल्लाह जो वाइदो सचो आहे, ईमान आहे, पक्का, थधो ॻाल्हायो था, ॿ टिनि ॾींहंनि खां सीउ बि घटिजी वियो आहे, तव्हां हरूभरू थधा थिया आहियो, समझो था। अल्लाह जो वाइदो आहे, ईमान आणे पोइ जेको अमल सालिह करे, ईमान आणे पोइ अमल सालिह करे, उन सां अल्लाह जो वाइदो आहे माफ़ी जो ऐं वॾा अजर वॾा इनाम ॾियण जो। ॿ कम असांखे करणा आहिनि ऐं ॿ कम अल्लाह जे तरफ़ां पक्को वाइदो आहे। हिकिड़ो कम त अल्हम्दुलिल्लाह कयूं वेठा आहियूं, मुसलमाननि जे घर पैदा थियासीं, कलमो पढ़ूं था, अल्हम्दुलिल्लाह ईमान रब ॾिनो जी। चओ अशहदु अल्लाह इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। मां शाहिदी थो ॾियां त अल्लाह खां सवा ॿियो को बि इबादत जे लाइक़ नाहे, ऐं मां शाहिदी थो ॾियां त मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो बानो ऐं अल्लाह जो रसूल। इहो आहे कलमो शहादत, ईमान जी गारंटी। जंहिं बि कलमो शहादत जो पढ़ियो न, हदीस पाक में अचे थो
त हिकड़ो क़यामत जे ॾियारे माण्हू ईंदो जंहिंजा 3 दफ़्तर हूंदा, जेको हिकड़ो दफ़्तर मशरिक़ खां मग़रिब ताईं, एॾा वॾा दफ़्तर 3 हूंदसि ऐं 3 गुनाहनि सां भरियल हूंदा। पूरी जिंदगी में उन माण्हू हिकड़ी भी नेकी न कई हूंदी, पूरा दफ़्तर गुनाहनि सां भरियल हूंदा। बस हिकड़ो भेरो इहो कलमो जेको हींअर गॾिजी पढ़ियो, हिकड़ो भेरो इहो कलमो पढ़ियो हूंदई, पोइ उन जे पुरनि अमलनि जा दफ़्तर 3 ताराज़ी जे हिक पुड़ में रखंदा ऐं इहो ईमान वारो कलमा शहादत वारो इहो पाक कलमो ॿिए पुड़ में रखंदा त उहे गुनाहनि जा दफ़्तर हल्का थी वेंदा ऐं इहो कलमे वारो पुड़ गरो थी वेंदो ऐं इन कलमे जे सदके बानो जन्नत जो हक़दार बण जी। अचो त वरी बि गॾिजी हिकड़ो भेरो पढ़ूं ऐं हिक ॿिए जा शाहिद थियूं, असां सभु हिक ॿिए जा शाहिद थियूं। क़यामत जे ॾियारे में या शाहिदी कम ईंदी त हिननि बाननि कलमे शहादत पढ़ियो हुयो, अशहदु अल्लाह इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। इहो मुबारक कलमो ऐं पहिरियों कलमो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। साईं फरमाइनि था त जे माण्हू खे मरण जे टाइम ते इहो कलमो नसीब थी वियो न, वो जन्नती। असहाबी ज़गुरे हज़रत अबू ज़र ग़िफ़ारी चयोसीं भली पोइ चोरी करे, ज़िना करे, शराब पिए, पण भली चोरी करे, ज़िना करे, शराब पिए, छा बि करे, पर जे मरण जे वक़्त में इहो कलमो नसीब थियुसि त जन्नत जो। अल्लाह करे असां सभिनी खे इहो कलमो जेॾी महिल मरूं न त शल ज़बान ते इहो पाक कलमो हुजे, ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। वअदल्लाहु अल्लज़ीना आमनू, अल्लाह जो वायदो आ जन ईमान आंदा, ईमान आंदो उन खां पोइ वामिलु सालिहात ऐं सालिह अमल कयो, इन्हनि सां अल्लाह जो वायदो। हिकड़ो कम अल्हम्दुलिल्लाह कयूं वेठा आहियूं, बाक़ी सालिह अमलनि वारो कम तव्हांखे करणो आहे। कंदो? जवाब ॾियो। बस पोइ अल्लाह जो वायदो आहे त अल्लाह पाण वटां तव्हांजी मग़फ़िरत फरमाईंदो, गुनाहनि खे लीको, गुनाहनि जी माफ़ी, ख़ताउनि जी माफ़ी, अजर नज़ीमा, वॾा अजर, वॾा इनाम अल्लाह ताला अता फरमाए। अजरन अज़ीमा, अज़ीमा जो लफ़्ज़ रब इन जे करे फरमायो जो उहे अजर एॾा वॾा आहिनि जो हिन ज़मीन में मापी नथा सघनि। हिन ज़मीन में उहे अजर मापी नथा सघनि, एॾा वॾा अजर आहिनि, एॾा वॾा इनाम आहिनि। उन्हनि जे लाइ रब जन्नत ठाही, उहे अजर उहे इनाम ठाहे रखिया आहिनि रब किथे? जन्नत। अमल साले छा आहिनि? उन्हनि जो ॻाणेटरो, उन्हनि जो अदद ऐं शुमार माण्हू करे नथो सघे। नेकी जा अमल बेशुमार आहिनि, आमाल सालिहात बेशुमार आहिनि। नमाज पढ़े अमल सालिहा, हज करे अमल सालिहा, ज़कात ॾे अमल सालिहा, खैरात करे अमल सालिहा, मुंहिंजा दोस्तो उम्रो अदा करे अमल सालिहा, कुर्बानी करे, ॿियो नाहे रुगे रस्ते सां कंडो पियल हटाए छॾे, इहो अमल सालिहा।
के गरीब के जी मदद करे इहो अमल सालिया के अंधे के रस्ते से लाए इहो अमल सालिया मुझा दोस्तों के मरीज का पुछण वने इहो अमल सालिया को मरी वियो उन्हें जे जनाजे में शरीक थे इहो अमल सालिया जेकरे को मानू फौत थी वियो उन जे कब्र ते वनी कुल पड़ी उन्हें के दुआ से याद करे इहो अमल सालिया अब्बे अम्मा जी खिदमत करे अमल सालिया पीउ मां जे चेहरे जी ज़ियारत करे इहो अमल सालिया खुदा जो जिक्र करे अमल सालियो सोने नबी ते सलात पढ़े अमल सालियो मुझा दोस्तों चंगे कम जे लाए पंजी ज़बान के इस्तेमाल करे अमल सालियो चंगी शय के दिसण जे ला पंजी अख जी दीद खणे कुरान जे दीदार जे ला मस्जिद जे रस्ते दिसण जे लाए अल्लाह वारे मुर्शिद कामिल जी ज़ियारत जे ला निगाह खणे इहो भी अमल सालियो सालियाबाद ने विखू खणी अचे इहो कदम कदम अमल सालियो मजलिस जे अंदर वेही इंतजार कई इहो इंतजार में वेहण भी अमल सालियो मजलिस में वेही कुरान बुधई नेकी जी गाल बुधई इहो भी अमल सालियो वरिया मजलिस पूरी करे घर मोटे थो जैसी घर पहुंचे तैसी ते विख विख उन जी अमल सालियो में शामिल सुभान अल्लाह केतरा अमल सालिया तव्हांखे गणाया केतरा अमल सालिया पर अज मां हिकड़ो तव्हांजे लाए अमल सालियो चूंडियो आ जंहिंजे लाइ तव्हां सभिनी को मां वाइदो वठंदुसि वो अमल सालियो आहे पंहिंजे पाड़े वारनि सां सुठो सलूक करणु पाड़े सां सुठो सलूक करण इहो सालिह अमल ऐं इहा ईमान जी निशानी आहे ॻाल्हायो इहा ईमान जी निशानी आहे सही बुखारी ऐं सही मुस्लिम में हदीस आहे हजरत सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला अन्हु तो रिवायत करे मदीने वाले साईं फरमायो मन कान युमिनु बिल्लाहि वल यौमिल आखिर फला युज़ि जारहु जेको अल्लाह ते ईमान रखे तो ऐं क़यामत जे दिहाड़े के मञे तो उन्हें के खपे त पंहिंजे पाड़े वारन के ईज़ा न पहुंचाए जे मोमिन आहे त मोमिन जो कमा पंहिंजे पाड़े वारन के ईज़ा वमन कान युमिनु बिल्लाहि वल यौमिल आखिर फलयुक्रिम दैफहु जेको मानू अल्लाह ते ईमान रखे तो ऐं क़यामत जे दिहाड़े ते ईमान रखे तो उन्हें के जरूरी आ त पंहिंजे मेहमान जी इज्जत करे न चेव सुभान अल्लाह पुट मेहमान ईंदो तो भाग वारन वट भलो घर उहो आ जे घर में मेहमान ईंदा आहिनि समझो था भलो घर मुसलमानन जो वो आ जिते मेहमान ईंदा आहिनि ऐं उन खां अञा भलो घर उहो आ जे घर में के यतीम जी परवरिश ऐं पालना थींदी आहे जे घर में यतीम सां सुठो सलूक कयो वञे उनखे पंहिंजे बच्चन के मानी खाराइण खां अॻु में यतीम के मानी खाराए उन जे मथड़े ते शफ़क़त जो हथ फेराए इन घर ते अल्लाह जे रहमत जी छटी हूंदी आहे रब जे रहमत जी छाम हूंदी आहे इन घर ते ॻाल्हि सम्झो था ऐं साईं फरमाइनि था वमन कान युमिनु बिल्लाहि वल यौमिल आखिर फलयकुल खैरन औ लयस्कुत जेको अल्लाह ते ईमान रखे थो ऐं क़यामत वारे दिहाड़े ते ईमान रखे थो उन के खपे त सुठो ॻाल्हाए कीअं ॻाल्हाए सुठो ॻाल्हाए समझो था सुठो ॻाल्हाए भला जे सुठो नथो ॻाल्हाए न त पोइ चुप करे वे जे ॻाल्हाइण सही नथो अचेसि त चुप करे वे वो चुप भी उन जे लाइ भली आहे हाँ जे हे नारा हणंदो आहे 10 भेरा समझाए तो मां पर मुड़े भी नथो सिर खणंदो आहे त हथ खणंदो आहे त मां सिर थो ॾियां चवां थो हिकिड़ी ॻाल्हि मञे कोन हाणे जब समझाया सो ता जे वरी ॾिसजो ईंदड़
आचर ते वरी हणंदो ना छा चवंदो उमर फारूक तोखे ॻाल्हाइण ॾांहुं नथो अचे त तूं भला ज़बान बंदि कर न मुझे सोने हबीब जो फरमान है कि गालाण सही न तो अचे तो बंद करे पंजी ज़बान खे उन जे लाइ चुप रहण बि इबादत खामोश रहण बि इबादत बुरे लफ्ज़ ॻाल्हाइण खां जैसा कंहिंजी इज्जत जो घट थींदी हुजे कंहिंजे शान ऐं इज्जत ऐं वकार में हरफ ईंदो हुजे कंहिंजो नालो ग़लत वठण कंहिंजो लक़ब ग़लत वठण खां उहो चुप करे वेठो हुजे त उहो बहितर आहे साईं फरमाइनि था मन कान युमिनु बिल्लाह जेको अल्लाह ते ईमान रखे थो वल यौमिल आखिर जेजो क़यामत जे ॾिहाड़े ते ईमान आ उन खे मां मोहम्मद करीम तो चवां जे मोमिन आहियो जे अल्लाह ते ईमान थव त मूं मोहम्मद करीम जो चयो मञो ॻाल्हायो था त सुठो ॻाल्हायो ॻाल्हायो था त सुठो ॻाल्हायो भला जे सुठो नथा ॻाल्हाए सघो त चुप करे वेठो ॿ ॻाल्हियूं आहिनि या सुठो ॻाल्हायो या चुप कयो कहिड़ी ॻाल्हि कंदो चो ॿई ॻाल्हियूं क़बूल आहिनि जे सुठो ॻाल्हाइण आयो त सुठो ॻाल्हाईंदासीं मठियां ॻाल्हाइण खां चुप भली हां चुप करण खामोश रहण जाहिल जे लाइ ढक आहे ऐं आलिम जो ज़ेवर ऐं सिंगार आहे आलिम चुप कयूं खामोश वेठो हुजे न उनजी इज्जत आहे वकार आहे शान आहे आलिम ऐं जाहिल जे लाइ पर्दो आहे ॻाल्हाईंदो त बकवास कंदो न घटिया लफ्ज़ ॻाल्हाईंदो कंहिंजी दिल आज़ारींदो कंहिंजी गिला कंदो कंहिंजी ग़ीबत कंदो बुरा लफ्ज़ ॻाल्हाईंदो गारियूं ॾींदो उन खां उहो चुप कयूं वेठो हुजे त चुप उन जे लाइ भली चओ सल्लल्लाहु अलैहि या इमाम अहमद बिन हंबल इमाम तबरानी मजम कबीर मजम औसत में रिवायत आंदी आ हजरत मिकदाद बिन अस्वद रज़ियल्लाहु तआला अन्हु रिवायत थो करे त मदीने वारा साईं हिकड़े डी पंजे सहाबन सां गड वेठा हुया चओ न सुभान अल्लाह यो मंजर केड़ो सोहणो मंजर हुंदो चारई चंगा चौधार हुया हेकांदा हबीब सी हाँ महबूब चोनी जो चंद्र चौधारी सितारा असा भी सगोरा सोने हबीब फरमायो काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ले अस्हाबिही मा तकूलून फिज़्ज़िना सहाबन के हबीबन करीमन फरमायो त तव्हां ज़िना जे बारे में छा था चओ महबूबन पूछो सहाबन खां ज़िना जे बारे में छा था चओ कालू हरामुन हर्रमहुल्लाह व रसूलुहु फहुव हरामुन इला यौमिल क़ियामा सहाबन चयो या रसूल अल्लाह ज़िना हराम अल्लाह उनके हराम कयो अल्लाह जे रसूल उनके हराम कयो ऐं क़यामत ताईं ज़िना हराम बुरो फेला गंदी गाला ज़िना बुरी शय आ हराम शय आ फकाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला यज़नी अर्रजुल बिअश्र निस्वतिन ऐसरु अलैहि मिन अन यज़नी बिइम्राअत जारिही साईं फरमाइनि था त जे शे के तव्हां हराम चओ था बुरो चओ था जेकॾहिं 10 औरतुनि सां को माण्हू ज़िना करे केॾो वॾो गुनाह आहे केॾो वॾो जुर्म आहे 10 औरतुनि सां ज़िना करे पर साईं फरमाइनि था 10 ज़िनाउनि जो ॾोह गुनाह अज़ाब हिक पलड़े में रखिजे ऐं पंहिंजे पाड़े सिरण औरत सां ज़िना करे उन जो ॾोह अञा वधी उन जो गुनाह अञा वधी उन जो अज़ाब अञा गरो ज़िना बुरो फेला अज़िना युखरिजुल बिना ज़िना माण्हू जो पाड़ू कटे छॾींदी आहे ज़िना बुरो फेला पर साईं फरमाइनि था 10 ज़िनाऊं हिक पुड़ में रखे ऐं पंहिंजे पाड़े सिरण औरत सां ज़िना करे इन जो गुनाह अञा मथे
क़ाल मा तक़ूलून फ़ी सरिक़ा। वरी बियो भेरो मदीने वारे साईं पंहिंजे सहाबन खां पुछा कई त मूंखे ॿुधायो त चोरी खे तव्हां कीअं था समझो? चोरी कीअं था समझो? कंहिं पुछो जी? कंहिंखों पुछूं? सहाबन खां। सहाबा चयो क़ालू हर्रमहल्लाहु व रसूलुहु फहिय हराम। या रसूल अल्लाह, चोरी हराम आ, जंहिंखे अल्लाह हराम कयो आ, जंहिंखे अल्लाह जे रसूल हराम कयो आ, चोरी हराम आ। चोरी बुरो फेल आ। अबीबन फरमायो लअन यसरिक अर्रजुल मिन अशरत अबियातिन अयसरु अलैहि मिन अन यसरिक मिन जारिही। साईं फरमाइन था त 10 घरन जूं चोरियूं करे उन्हनि जो अज़ाब, उन्हनि जी सज़ा, उन्हनि जो आखिरत जी ज़िल्लत ऐं ख्वारी हिक पुड़ में रखजे, पर पंहिंजे पाड़े जी चोरी करे त उन पाड़े जी चोरी जो गुनाह अञा मथे आ। ॿिए हंधि वञी कारो मुंहुं कई, चोरी कई, ॿिए हंधि वञी पराओ माल चोरी कई, गुनाह हुआ, अज़ाब आ, उन जे लाइ जहन्नम जी बाहि आ। ऐं जेका शइ चोरी कई न क़यामत जे ॾियारे में उनजो हिसाब उन खां वरितो वेंदो। मिसाल कंहिंजी बकरी चोराई, ॻाल्हायो, बकरी चोराई, क़यामत जे ॾियारे उनजी पुठीअ खे कुशादो कंदा आहियूं, पखिड़ींदा, जीअं ज़मीन पखिड़ियल आहे। पोइ उहा बकरी आंदी वेंदी, उनजा खुर तलवार जे धार खां तिखा बनाया वेंदा। पोइ उन बकरी खे उन जे पुठी ते छॾियो वेंदो त हाणे ड्रोड़। पोइ जेॾीमहिल बकरी हलंदी त उन जे पुठीअ जो गोश्त ईअं कपबो, कचूमर, जीअं कीमो ॾिठो अथव न, कीमो। हा, वधा हिकिड़ो कंडो बि माण्हू जो जिस्म सही नथो सघे, हिकिड़ो कंडो लॻे, छा था सम्झो? केॾीमहिल ओचितो छुरी लॻी वेंदी आहे, को किथे टुको अची वेंदो आहे त केॾो ईज़ा थींदो आहे। पर उन माण्हू जो हाल छा हूंदो जंहिंजो गोश्त मथों कचूमर पियो थींदो, जंहिंजो गोश्त मुंहिंजा दोस्तो कीमे वांगुरु पियो ज़रा ज़रा थींदो, उनजो अज़ाब छा हूंदो? साईं फरमाइनि था 10 चोरियूं, 10 घरनि जूं चोरियूं हिक पुड़ में रखे ऐं पंहिंजे पाड़े जी चोरी करे, इन जो गुनाह अञा मथे। ताड़ियूं वेठो आहे, पाण नथो करे सघे त वरी ॿियनि जी बच कंदो, ॿियनि खे चवंदो वारो कयोसि, फलाणी जाइ ते गऊं ॿधी बीठी अथसि, सोन फलाणी अलमारी में रखियो अथसि। ख़ुदा खां ॾिजो, अल्लाह जो ख़ौफ़ रखो, पंहिंजे पाड़े वारनि खे न ईज़ायो। चओ सल्लल्लाहु अलैहि या सही बुखारी में हदीस पाक हजरत अबू शुरैह काबी रदियल्लाहु ताला अन्हु जो रिवायत करे त मदीने वारे साईं फरमायो त वल्लाहि ला युमिन, वल्लाहि ला युमिन, वल्लाहि ला युमिन, 3 भेरा फरमायो, अल्लाह जो कसम वो मोमिन नाहे, अल्लाह जो कसम वो मोमिन नाहे, अल्लाह जो कसम वो मोमिन नाहे। कंहिं चयो मदीने वारे साईं असांजे दिलुनि जे दिलबर, असांजे आका ऐं रहबर, असांजे महबूब मुहम्मद करीम 3 भेरा कसम खणी चयो त अल्लाह जो कसम आ त वो मोमिन नाहे। क़ील या रसूल अल्लाह लक़द खाब व खसिर मन हादा। साहबन चयो या रसूल अल्लाह यो बर्बाद थी वियो, यो खसारे में पइजी वियो, पर ॿुधायो त सही यो आहे केर? 3 भेरा तव्हां कसम खणी ऐलान कयो आहे त यो मोमिन नाहे। महबूबा कंहिंजे बारे में था चवो, केर मोमिन नाहे? काल ला यामन जारुहु बवाइकहु। साईं फरमाइनि था उहो मोमिन नाहे जंहिंजे शर खां उन जा पाड़ेसरी बचल नाहिनि।
पाड़े सिरन के ईज़ाए थो पंजे पाड़े जी भित वडी करे उन जी हवाए रोके छडी पंजे घर में घणो दूहो करे पाड़े वारन जे अखियुन मां गोढ़ा बहाए छडी पाड़े में बुरी नजर कई पाड़े वारे जे नंगन में बुरियूं नजरूं रखई पाड़े जी चोरी कई पाड़े जा नंग निहारी पाड़े के इज्जत में डाको हई बच करे पाड़े वारन जो नुकसान कराई साईं फरमाता अल्लाह जो कसम यो मोमिनुन नाहे मोमिनुन नाहे मोमिनुन नाहे वदा ओ मिठा थोरो सोच हां मां तुझा केड़ा ऐब खोलिया तू छातो कंदो वती सुधरी वन मां तुझा ऐब नथो खोलण चाहिया खुदा जो खौफ रख पंजे पाड़े के न ईज़ाए न दुखाए पंजी अख सा न ईज़ाए पंजे हथ सा पंजे पैर सा पंजे पाड़े वारन के ईज़ा न पहुंचाए चो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह इमाम तबरानी रिवायत तो करे हजरत काब बिन मालिक सब चोर रज़ी अल्लाह ताला अन्हु चेतो मां हुजूर जी कचरी में बैठो हुयुसे अतन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रजुलन फकाल या रसूल अल्लाह इन्नी नज़लतु फी महल्लत बनी फुलान व इन अशद्दुहुम इलैया अज़न अक़रबुहुम ली जिवारा हज़रत काब तो चे तो हुजूर जी कचहरी में वेठा हुजूं एकड़ो मानू आयो एकड़ो मानू हबीबन जी खिदमत में आयो अचे अर्ज केंदे या रसूल अल्लाह मां फलाणे पाड़े में चे रहियो आया फलाणे पाड़े में मां घर ठायो आ उते चे रहियो आया पर जेके मुजा पाड़े सिरी आहिन जेके जेतरा मुजा वेझो हिन ओतरो मुखे ईज़ा आहिन पाड़े सा सुठो सलूक नथा कन फलाणे पाड़े में मैं रहा तो नालो वठी चई फलाणे पाड़े में रहा तो महबूब पाड़े वारन सा सुठो सलूक कोन था कर मुझे सोने हबीब मदीने वाले साईं फबास रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबा बकरिन व उमर व अली रदियल्लाहु अन्हुम यातूनल मस्जिद फयकूमून अला बाबिही फयसीहून अला इन 40 दारन जार वला यदखुलुल जन्नत मन खाफ जारू बवाइकहू उन मानू जो दाह दिनी तो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया अबू बकर उठ ए उमर तू उठ ए अली तू उठ टिनी यारन के हबीबन फरमाया तो उठो ओ हिन पाड़े जे पाड़े जी न दाह कया उन्हें पाड़े जी मस्जिद में वञो तवा टई जना मस्जिद जे दर ते भी दाह कयो वडे सड कयो पाड़े में वञी ऐलान कयो इए सडुक जो सजे पाड़े वारा बुधन उनन के चो त 40 घरन तई पाड़ो आ पो जेको पंजे पाड़े के ईज़ाए थो वो जन्नत में को न वींदो बेहश्त में को न वींदो हबीबन जो पैगाम खणी हजरत अबू बकर निकतो हजरत उमर निकतो हजरत मौला अली शेर खुदा निकतो ट्रई यार मुस्तफा जा उन्हें महल्ले जी मस्जिद जे दरवाजे ते भी ऐलान था कन ओ गोठ वारो ओ हिन माले वारो असा के मदीने वारे मीर मोकलियो आ त उहो मानू जन्नत में को न वींदो जेको पंजे पाड़े वारन के ईज़ाए थो यो जन्नत में पैर न पाइंदो अब गाल समझो था अज वो पैगाम मुहम्मदी तवा जे कनन तई पहुतो
जेको पैगाम हुजूर जन हज़रत अबू बकर उमर ऐं अली के ॾेई मोकिलियो हो न अॼु तव्हां जे कननि ताईं बि पहुतो कोन पहुतो वो ॿुधी छॾियो इहा ॻाल्हि पलव में ॿधी वञो हबीबन करीमन फरमायो त वला यदखुलुल जन्नत मन खाफ जारहु बवाइकहु जेको पंहिंजे पाड़े वारनि खे इज़ाए थो ॾुखाए थो उहो जन्नत में दाख़िल ई न थींदो वो तव्हां जन्नत में वञण चाहियो था या जहन्नम में केड़ा केड़ा जन्नत में वेंदो त पोइ अॼु वाइदो कयो त इंशाअल्लाह पाड़े वारनि सां सुठो सलूक कंदासीं पाड़े वारनि खे न ईंदासीं चओ सल्लल्लाहु अलैहि या बुधो ही हदीस मुझे मतलब पढ़ी गाड़ी में इंदो पढ़ंदो पियो अचां त मुंहिंजा लिंग ॾकी विया मुझा लिंग ॾकी विया हलिया अल्लाह सी असांजे हाल ते रहमो करम फरमाए इमाम अबू शेख इब्न हिब्बान किताब तौबीख में रिवायत आंदी आ ऐं हजरत सैयदना अनस बिन मालिक रज़ी अल्लाह तआला अन्हु रिवायत तो करे قال رسول الله صلى الله عليه وسلم من آذى جاره فقد آذاني हबीबन फरमायो त जे पंहिंजे पाड़े वारनि खे ईज़ायो उन ॼण के मूं मोहम्मद करीम खे ईज़ायो वमन आज़ानी फक़द आज़ल्लाह जे मुखे ईज़ायो उन ॼण के अल्लाह जी ज़ात खे ईज़ायो जे पाड़े वारनि खे ईज़ायो हबीबन करीमन फरमायो त उन पाड़े खे न ईज़ायो पर ॼण मूं मोहम्मद करीम खे ईज़ायो अरे वो उम्मती केड़ो जेको पंहिंजे नबीअ खे ईज़ाए वो उम्मती केड़ो वो आशिक रसूल केड़ो जेको पंहिंजे पाक मोहम्मद करीम के ईज़ा पहुंचाए वो दा केड़ी उन जे इश्क जी दावा केड़ो वो उम्मती सनबो जेको रोज़े पाक में मुझे सोने नबी के ईज़ा पहुंचाए ओ मुझा पिरी प्यारा साईं फरमाइन था वमन हारब जारहु फकद हारबनी वमन हारबनी फकद हारबल्लाह जेको माण्हू पंहिंजे पाड़े वारे सां झगड़ो थो करे लड़ाई थो करे पाड़े वारे सां नथो लड़े पर मूं मोहम्मद करीम सां थो लड़े ऐं जेको मूंसां थो लड़ाई करे सो मूंसां लड़ाई नथो करे पर मुंहिंजे रब जी ज़ात सां थो लड़ाई करे ओ मुजादा जे सच्चो उम्मती आहीं त पंहिंजे नबीअ खे न ईज़ाए जाए पंहिंजे नबीअ सां लड़ाई न कजाए पंहिंजे पाड़े वारनि खे न ॾुखाए जाए भला जे ख़ता थी वई आहे त अॼु माफ़ी वठ बख्शिश तलब थी वनी पाड़े वारे के परचाए जाए दादा बराबर मुका खता थी वही तुझी घिट्टी सोड़ी कयम तोखे मुंह ईज़ायो खुदा वास्ते मुखे माफ कर जाए अज मां सोने नबी जी हदीस बुधी आयो है खुदा वास्ते मुखे माफ कर जाए ओ अदा जेकर अज माफी वरतई त जण पाण तू अजाब टारे छडी पर जेकर अज माफी न वरतई नफ्स तोखे बरखलाईंदो चवंदे मावरी कीअं झुका मावरी कीअं माफी वठा पर यार इन जो नतीजो ॾाढो ॾुखियो ॾिसणो पवंदी ओ करे वठजे की करणो थई वरी वापस न वरणो थई हिसाब किताब थियणो थई सारे सब साफ ॾियणो आ छॾे हिन दार दुनिया के कब्र ॾे नेठि हलणो आ
उते नई धूड़ में विझंदई सामीअ में नेठ सुमणो आ न को संगती न को साथी न को पीउ मां कम ॾींदई भॼी बेज़ार ॿाहिर थींदई यके सिर सूर सहणो आ भॼी बेज़ार ॿाहिर थींदई यके सिर सूर सहणो आ छॾे न दार दुनिया के कबर ॾे नेठ हलणो आ चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह ओदा अल्लाह जो कुरान जो फरमाए तकू अनफुसकुम व अहलीकुम नारा पंजे जानन के भी बचायो पंजे घर वारन के भी जहन्नम जी बाह का बचायो जे दोज़ख जी बाह का बचण चाही तो पंजे पाड़े वारन के नई जाईंदो कर तो आखिरत जो अज़ाब ना ॾुखियो दुनिया जी बाह ॾिठी थई खुदा पनाह में रखे कॾहिं महिल ओचितो बाह जी लहस अची वेंदी आ त छा हाल थींदो आ ओचितो आंगुर बाह में लगी वञे छा हाल थींदो आ किताब में हिकिड़ो अजीब वाक़ियो आ बादशाह जो महल हो बादशाही बाग हुयो बागीचो हुयो उन बागीचे में बादशाह जूं राणियूं न्याणियूं घुमण जे लाइ तफरीह जे लाइ बाग घुमी घुमी शाम थी त उन्हनि जूं सवारियूं जन ते मथों कजावा बंद थियल हुया उन्हनि में उहे राणियूं चढ़ियूं न्याणियूं चढ़ियूं वापस हली हुई हिकिड़ी न्याणी गुल पई पटे सो उहा गुल पटींदे थोरो परते बाग में निकिरी वई उन्हनि नौकर जेके हलाइण वारा हुया सवारियुनि खे उठनि खे हलाइण वारा उन्हनि सम्झो त शायदि शहज़ादी चढ़ी आहे मथों पर्दो हुयो वो उठकायूं हलिया ॿियूं सभु हलियूं वियूं उहा हिकिड़ी न्याणी बादशाह जी शहज़ादी उते बाग में रहिजी अकेली औरत रहिजी वई भाई जेॾीमहिल ॾिठो त मुंहिंजो सॼो काफ़िलो हलियो वियो मुंहिंजा सभई मायरूं भेनरूं सभु हलियूं वियूं शहज़ादी अकेली उन बाग में रहिजी वई हाणे ॿियो न ॾिठई पासे में हिकिड़ी मस्जिद हुई उन मस्जिद में अंदर घिड़ी वई त अल्लाह जो घर आहे मस्जिद में वञी पनाह वठा मस्जिद में वञी वेठी आहे को हिकिड़ो माण्हू हुजे सो जो मस्जिद में नमाज पढ़ण जे लाइ आयो ॾिठी त हेड़ी हसीन जमील नौजवान बादशाहज़ादी अकेली दिल में ख्याल बुराई जो पैदा थियुसि नफ्स उन्हें के बुराई जे लाइ छॾियो इन्न नफ्स लअम्मारतुम बिस्सूअ बेशक नफ्स इंसान के गुनाहन दे बुराई दे छिकींदो आहे नफ्स में बुराई जो ख्याल पैदा थियो वरी दिल में सोचई त अल्लाह जो घर आहे रब जे बैत में आया अज जेकर गुनाह कयो में त मां वाहिदुल कहर जगह केड़ो जवाब दींदुसि हटी वियो वरी नफ्स अंदर में ख्याल पैदा कयोसि पो ॾिठई त मस्जिद में ॾीओ ॿरे पियो चराग ॿरे पियो पंहिंजे नफ्स खे चयई
त ओ नफ्स ही दुनिया जी बाहिया होडे जहन्नम जी बाहिया हाने इने दिए में ही आंगुर थो लगाया जे तू इया सही वे त पो तू दोज़ख जी बाह भी सही विंदे पो भली तू जिना कजाए पो इन पंजे नफ्स के तजुर्बो करण जे लाए उने दिए जे वेझो वियो आ वनी उने बाह में जो आंगुर विधई त बाह साड़ियो रण निकरी वस ताह निकरी वस आंगुर पोइते हटाई हाने पंजो पान के पियो चवे ही तो दुनिया जी बाहिया पर जहन्नम जी बाह हिन बाह का 700 भेरा वधीक गरमा तो दुनिया जी बाह न तो सही सगी त पो जहन्नम जी बाह किए सही सगंदे यो सोचे वरी पोइते हटी वियो वरी जेमल वो साड़ो सूरज जो लथुस वरी नफ्स बरगलायुस वरी नफ्स इनके गुनाह दे आमादा कयो त अकेली औरत दिसण वारो भी केर कोने वरी बुराई जो ख्याल पैदा थियो आ त वरी दिए दे वियो आ वरी पंजी आंगुर विधई जेमल आंगुर सड़ी चम सड़ियो रत सड़ियो वरी दाह निकरी वियस जे मुझा मौला मां बाह न सही सगंदुस ए मुझा मौला मां बाह न सही सगंदुस मुझो बदन डाढो नाजुक ओ मुझा मौला अल्लाहुम्मा अनकिज़नी मिनन नार ए अल्लाह मुखे जहन्नम जी बाह का बचाए जाए मुखे दोज़ख जी बाह का बचाए जाए मुझा दोस्तों ये कंदे रात गुजरी आधी रात लड़ी वैया मुझा दोस्तों जरी मतलब काफलो वनी महल में पोतो डिठूं त बियूं त सब अची वियूं हिकड़ी शहजादी रही वैया गोला कयूं तलाश कंदे कंदे बाग में शहजादी नजर न आई पो गोली दे मस्जिद में वे सिपाही नौकर बादशाह जा गोली दे डिठूं त मस्जिद में शहजादी कुंड में वेठी आ एकड़ो मानू वरी बी कुंड में वेठो आ शहजादी के वठी महल में आया बादशाह पूछो तो किथे मुझी शहजादी डिठव चोसे ही मस्जिद शरीफ में बैठी हुई बियो भिकड़ो नौजवान मस्जिद में बैठल डिठोसी बादशाह चौधरी के घुरायो नौजवान के शहजादी का पूछा के तू अकेली ही मर्द अकेलो तव्हां जे हिफाजत की केड़ी जिम्मेदारी आ हाने तव्हां बिन्नी के मां फाही ते तो चढ़िया मुमकिन आ तव्हां बुरा हुजो जेडी मल हिन बादशाह ये चयो त न्याणी अखिन में गोड़ा गाड़े चयो बाबा साईं मुखे बाह में पो मुखे फाही पो दे पर पेरी उन्हें नौजवान के घुराए उन्हें का पुछ तो उन्हें जी आंगरियों हथ जू सड़ियल की बाबा पेरी तो उन्हें के घुराए उन्हें का पुछ तो सही अज जे को रात मु मंजर डिठो हु बाह में हथ विझंदो पियो रहे मां अखिन मां गोड़ा गाड़े रोंदी पई रहा ए मुझा बाबा साईं पेरी उन्हें नौजवान के घुराए उन्हें का हाल तो पुछ तो बाह में पंजे हथ चोसाड़ियो थी बादशाह घुरायोस उन्हें नौजवान का मामलो पूछा कहीं जैसे बराबर मुझे मन में बुराई जो ख्याल पैदा थियो पो अल्लाह जे खौफ का डरन से मुझो जे जिना कया बुराई कया तो वाहिदुल कहार मुके जहन्नम जी बाह में साड़ी दो वो उन जे करे मु पंजे नफ्स के चयो त दुनिया जी बाह सो पो दिस फैसलो कर आखिरत जी बाह सही सगंदे या न सही इन जे करे मां पंजी हथ के आंगरियूं साड़ियम हथ जी तरी साड़ियम हथ जलायम इन जे करे सारी रात मां पान के साड़ींदो रहियुस पंजो पान के मु गुनाह का बचायो आ मुझा दोस्तों बादशाह जने यो वाक्यो बुधो ची त तू त खुदा जो को वली मानू तो नजर अची हाने मां पंजी न्याणी इहाई न्याणी जेका कुंवारी आ शादीशुदा नाहे या न्याणी तुझे निकाह में तो दिया
ऐं मूंखे पुट्रेलो औलाद कोने, पुट्रेलो औलाद मूंखे कोने, न्याणी बि तोखे थो परणाया, पंहिंजो ताज ऐं तख्त बि तुंहिंजे हवाले थो कयां। वदा ओ मिठा जे पंहिंजो पाण खे ज़िना खां बचायो, जे पंहिंजो पाण खे गुनाह खां बचायो, उहा साॻी औरत रब उन जे निकाह में ऐं उन सां गॾु दुनिया जी बादशाही बि रब उन खे अता फरमाए छॾी। वअदल्लाहु الذين آمنوا وعملوا الصالحات منهم مغفرة وأجرا عظيما। अल्लाह जो वाइदो आहे उन्हनि सां जन ईमान आणे पोइ चङा अमल कया, रब इन्हनि खे माफ़ी बि ॾींदो ऐं इन्हनि खे वॾा जन्नत जा इनाम बि ॾींदो। वदा ओ मिठा अज गुनाहन खां बचो, अज साले अमल कयो, अज नेकी जे रस्ते ते हलो, अज चंगा अमल कयो, अज बुरन अमलन खां पाण खे बचायो। दुनिया जी इज्जत भी मिलंदव, आखिरत जी जन्नत भी मिलंदव। चो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या हिकड़ी हदीस वरी अमड़ियुनि भेनरुनि खे बि ॿुधायां थो। अमड़ियूं भेनरूं जेके ॿुधनि थियूं पियूं, जन ते पैगाम मुंहिंजो पहुचे थो। अमड़ियूं भेनरूं तव्हां बि ॿुधो, पंहिंजे पाड़े में कंहिंखे ईज़ायो न, पंहिंजे पाड़े में कंहिंखे तकलीफ़ न रसायो। इमाम अहमद पंहिंजे मुस्नद में, मुस्नदुल बज़ार में, सही इब्न हिब्बान में, ऐं इमाम हाकिम पंहिंजे मुस्तदरक में, ऐं इमाम इब्न अबी शैबा पंहिंजे मुसन्नफ में इहा हदीस आंदी आहे। हज़रत सय्यदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु तो रिवायत करे, قال رجل يا رسول الله ان فلانة تكثر من صلاتها وصدقتها وصيامها غير انها تؤذي جيرانها। हज़रत अबू हुरैरा तो चवे त असां हुजूर जन जी खिदमत में वेठा हुयासीं त हिकिड़ो माण्हू आयो, अचे अर्ज कंदी या रसूल अल्लाह फलाणी औरत जेका है नमाज़ूं ॾाढियूं थी पढ़े, सॼी रात नफ़िल थी पढ़े, इबादत थी करे, ॾींहं जो रोज़ा थी रखे, सदका ऐं ख़ैरातूं थी करे, पर या रसूल अल्लाह आबिद आहे, ज़ाहिद आहे, नेकोकार गैर अन्नहा तुज़ी जीरानहा, पर उहा औरत पंहिंजे पाड़े वारनि खे ईज़ाए थी, पाड़े वारनि सां छेड़ो थी। नमाज़ण बि आहे, आबिद ज़ाहिद बि आहे, नेकोकार बि आहे, नफली रोज़ा रखण वारी बि आहे, पर पंहिंजे पाड़े वारनि खे ईज़ाए थी, पाड़े वारनि सां झेड़ा थी करे, पंहिंजे पाड़े वारनि खे ॾुखाए थी। मुंहिंजा महबूब इन औरत जे बारे में छा था चओ? साईं फरमाइनि था काल हिय फिन्नार, या जहन्नम जी बाह में थव, या दोज़खिणा। भली नमाज पढ़ंदी हुजे, भली रोज़ा रखंदी हुजे, भली सदका खैरात कंदी हुजे, पर जे पंहिंजी ज़बान सां पंहिंजे पाड़े वारनि खे ईज़ाए थी, मां मोहम्मद करीम तो ऐलान कयां त या जहन्नम जी बाह में हूंदी। किथे हूंदी? ॻाल्हायो किथे हूंदी? قال يا رسول الله ان فلانة يذكر من قلة صيامها وصلاتها وانها تتصدق باسوار من العقد ولا تؤذي جيرانها। वरी उन माण्हू अर्ज़ कयो या रसूल अल्लाह फलाणी औरत आहे, उन जे घणियुनि नमाज़ुनि जी कोन थी ॿुधण में अचे, बस फर्ज़ी नमाज पढ़ंदी आहे, वधीक नफ़िली इबादत कोन कंदी आहे।
फर्जी रोजा रखंदी आहे रमज़ान जा, बाक़ी वधीक नफ़िली रोज़नि जी उनजी ॻाल्हि कोन था ॿुधो। घणी ख़ैरात घणा सदका बि कोन थी करे, थोरो पनीर थोरो गिहु उहो थोरो थोरो ख़ैरात करे थी, बाक़ी घणी ख़ैरात जी बि उनजी ॻाल्हि कोन था ॿुधो। बाक़ी उन औरत जी आदत आहे जो पंहिंजे पाड़े वारनि खे ईज़ाईंदी न आहे, पाड़े वारनि सां सुठो सलूक रखंदी आहे, पाड़े वारनि खे पंहिंजे ज़बान सां हथ सां ॾुखाईंदी न आहे। हबीबन करीमन फरमायो त काल हिय फिल जन्नते, ॿुधी छॾियो, इहा जन्नत अहिड़ा। फर्जी नमाज पढ़े थी, घणियूं नमाज़ूं, घणा नफ़िल, घणियूं इबादतूं, घणियूं ख़ैरातूं, थोरो पनीर ख़ैरात करे थी, थोरो गिहु ख़ैरात करे थी, ॿियो घणी ख़ैरात न बि करे, पर जे पाड़े वारनि सां सुठो थी हले त ॿुधाए छॾियो इहा औरत जन्नतिन औरत आहे। ओ मां, ओ मुंहिंजी अधी, ओ मुंहिंजी भेण, पंहिंजे पाड़े वारनि खे न ॾुखाए, न ईज़ाए। जे तोखे जन्नत में वञणो आहे त पंहिंजे पाड़े वारनि सां सुठो ई सुहिणो सलूक कर। हिकिड़े फ़क़ीर जे घर में कुआ घणा थी विया, नुक़सान पिया कनि, भित खे पिया खोटनि, केॾी महिल रिॾियूं कुटे वञनि, केॾी महिल खाधे जी शइ कुआ खाई वञनि। माण्हुनि चयो साईं ॿिली धारियो त कुआ भॼी वेंदा, मरी वेंदा, खाई छॾींदी ॿिली। साईं फरमाए था पा ॿिली हिन जे करे नथो धारियां त मतां कुआ मुंहिंजो घर छॾे पाड़ेसरी जे घर में न हलिया वञनि। अबा मुंहिंजो नुक़सान थिए त भलो आहे, पर मुंहिंजे पाड़े वारनि खे नुक़सान न थिए। ये भी के इंसान, ये भी के खुदा जा बाना ना। चो सल्लल्लाहु अलैहि मुझा दोस्तों, सुने हबीब मदीने वाले साईं खां पुछूं। अबुल कासिम इस्बहानी तो रिवायत करे, हजरत अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु असहाबी सगोरो तो चवे त हबीबन करीमन खां पुछो वियो, या रसूल अल्लाह वमा हक़ुल जार अलल जार। या रसूल अल्लाह असां के बुधायो त पाड़े वारे जो पाड़ेसरी ते हक़ कहिड़ो आहे। थकजी पिया आहियो? सफ़र मूं कयो आहे, पंध मूं कयो आहे, ॻाल्हायां मां थो, थकजी तव्हां पिया वेठे वेठे। जवाब ॾियो न। भत बि तयारु आहे, उहो मिलंदो आहे। ॻाल्हि सम्झो था? असां बि पुछो त या रसूल अल्लाह मूंखे ॿुधायो त पाड़ेसरी जो ॿिए पाड़ेसरी ते हक़ कहिड़ो आहे। साईं फरमाइनि था, काल इंसालक फआतिह, जे सवाल करई घुरई त ॾीस। मिसाल कर्ज घुरे, जे आहे तो वटि ॾीस, कर्ज घुरे त ॾीस। जेकॾहिं बीमार थिए त पुछीस, जे सफ़र में वञे त उन जे घर जी, उन जे इज्जत जी, उन जे नंग जी, उन जे माल जी ईअं हिफ़ाज़त कर जीअं तूं पंहिंजे माल, पंहिंजे लज, पंहिंजे नंगनि जी हिफ़ाज़त कंदो ई। वधी ओ मुंहिंजी अम्मा जिन लस्सी वठी थी विलोड़ी, हाणे त लस्सी जो ज़मानो ई वियो, लस्सी विलोड़ी थी, खीर तुंहिंजे घर में आ, पाड़े सिरण चई अधी मूंखे खीर लप ॾे, हल हल अधी कोन्हे का कोन्हे, ईअं न। खीर घुरई त खीर ॾीस, लस्सी घुरई त लस्सी ॾीस, केॾी महिल टिफणी घुरे, थफणी घुरे, मंधियणो घुरे, अधी माचीस ॾिजांइ मूंखे बाहि ॿारणी आहे। वयमनऊन अलमाऊन, आम इस्तेमाल जूं शयूं रोकण वारा इहे बि मोमिन न अथव। आम इस्तेमाल जूं शयूं, कंहिंखे मुहरी खपे, उखरी खपे, थफणी खपे, टिफणी खपे, घुरण अचे पाड़े वारी अधी माचीस ॾिजांइ बाहि थी ॿारियां, उहे हल हल कोन्हे कोन्हे, अॻे ई माचीस ॾिनो मां, उहो ई कोन ॾिनई। मायूं बाबा तकड़ियूं आहिनि इन मामले, समझो था? भला पाड़े वारे जे घर में मेहमान आया, अधी मूंखे ॿ टे रिलिड़ियूं ॾिजांइ त मां मेहमान आया आहिनि उनखे, अधी हल हल मां कोन ॾींदी साईं,
सियारे जी मौसम आ के घर में मेहमान सजी अची विया जेकने घुरे थी तो मुके सवड़ दे अदी एकड़ी ब सवड़ दे को बियाणो दे तो मां मेहमानन के जा सुबाणे मोटाई दींदी सा पर हिली गसी तो कोन विंदी सवड़ तो हनी गसी तो कोन विंदी ना पर मायूं बस अल्लाह हिदायत दे आके ए तो मेरे डाचे दी सवड़ इहा ते कुंकी मेरे सा ए थफणी जे का है ना या तो मेरे को अम्मा दी है डाच विच या ते कुंकी वे देवा ये ना पंजे पाड़े वारन सा सुठो सलूक रखो पाड़े वारन सा सुहणो बर्ताव रखो साईं फरमाइन था जेको पाड़े वारन सा सुठो सलूक करे वो जन्नती आ वा औरत जन्नतणा जे पंजे पाड़े सा सुहणो सलूक रखियो आ तां जी भिता ना पाड़े श्री चए ते मुके काठी रखण दे रखण जो वरी ये बना जो काठी रखण तू वरी सुभाणे चो या भित्ती मुंजी आ ये भी घणा वाक्य थया है समझो ता भितड़ी रखे भित ते काठी रखण नहीं से बेनी दे या भित्ती मुंजी ठहला मुझे डाडे पर डाडे ठहराई ये न के या रसूल अल्लाह पाड़े जो हक को केड़ो आ काल इन इस्तकरदक अकरदतहु जे कर्ज घुरई त कर्ज दीस व निस्तानक अंतहु जे के कम में मदद घुरई त मदद करीस व इन एहताज आतईतहु के शे जी जरूरत पवेस त उआ जरूरत उन जी पूरी कर इन मरिद उदतहु जे पाड़े वारो बीमार थी पवे त हली वनी पुछा करीस ये ना तो पाड़े श्री बीमार थे तू जो अल्लाह के मुझी पिट लगी दस खुदा के बीमार थी भला ज़बान सा न तो चवे तो दिल में समझू बैठो दिल में ख्याल क्यों बैठो भली तो खुद भली लोड़े कुछ वरी पाड़े वारन जो यो मर्ज थव बीमारी आ जो के जो अच्छो कपड़ो सही न सकंदा के जाय ठहराई न सुठो घर ठहरायो पो सड़ंदा यार कल्लो को नी वरी माड़ी ठहराई तस मुता के एकड़ी गाल बुधाई हो पीर मिठा सही हसद पोए हसद पाड़े में भी थींदो आ बाहर भी थींदो आ ऐ हसद बुरी शय हसद के सामने रखजे न पाड़े सा न के बे सा समझो ता इज्जत ऐ जिल्लत अल्लाह जे वसा जेके इज्जत दे जेके जिल्लत दे रब जे वसा समझो ता इज्जत ऐ जिल्लत मालिक करीम जे हथ में आ जे कने के के रब इज्जत दिनी आ त तवा उने सा सड़ो न हसद न रखो बुग़्ज़ न रखो कुतुब आलम हजरत पीर मिठा सी रहमतुल्लाह अलैहि फरमाइंदा हा त भाई जेको तुस ना ओको कुछ ना आखो ओइना लड़ाई झगड़ा न करो ओको कुछ ना आखो इवे करो जो इतो अगू खीसा होवे ओई विच नोट घतो साफ सफेद कपड़े होवन आई अतर मख उंदे अगू ही बाह लोड जुलो जो आप ही जल वेस पीर मिठा सैयन जी फकीरन जाय पे ठहराई वो मथों पाण फरमांद मेरी जाय तू कावे मारो मुखालिफ देख ते जलदे वने चल समझो था ना हां हसद न रखो सार न रखो पाड़े वारन सा ओड़े पाड़े सा बुग़्ज़ न रखो कीनो न रखो हसद न रखो मुजा दोस्तों जेके रब इज्जत दिनी आ तवा बुने जी इज्जत के या मुझे सोने हबीब जी तालीम इहो मुझे मदीने वाले साईं जो फरमान आ जेको सोने सरदार जे सुन्नत ऐं शरीयत ते अमल कंदो आ अल्लाह उन के बिनी जहानन जी कामयाबी भलाई नसीब कर ऐं जेको चाहे थो त कब्र में उन के मदीने वाले साईं जी ज़ियारत ऐं दीदार नसीब थे केर केर चाहन था
कब्र में मुझे करीम मदीने वाले साईं जो दीदार खपे या न खपे? जे खपे तो पंहिंजे पाड़े वारनि सां सुठो सलूक रखो। हाँ, जॾहिं पाड़े वारनि सां सुठो सलूक रखंदो मदीने वारे साईं जो जलवो ऐं दीदार नसीब थींदो। ऐं जेॾीमहिल महबूब जी दीदार ऐं ज़ियारत थिए न उहो ॾियारो ईद जो आहे। मुलाकाते हबीब साडी ईद हो गई, साडा हज अकबरी तेरी दीद हो गई, तेरी सूरत जो तकी ते मोहब्बत हो गई पक्की, जन्नत वास्ते पक्की ये रसीद हो गई, जन्नत वास्ते पक्की ये रसीद हो गई, मुलाकाते हबीब साडी ईद हो गई। तेरा ऊंचा है नावा ते ना कोई परेछावा, तेरिया तक के अदावा मैं मुरीद हो गई। हाँ, महबूब जो दीदार खपे न, वो सोने सरदार जी सुन्नत शरीयत अमल कयो, अल्लाह राजी, मदीने वारो साईं राजी थे। अल्लाह ताला जल्ल शानो शान असां सभिनी के अमल करण जी तौफीक नसीब करे ऐं बेदार बख्शल चांडियो आयो आ। नमाज पढ़ो, नमाज खां पोइ तव्हांखे नात ॿुधाई। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। अल्लाहुम्मा या रब बिल मुस्तफा बल्लिग मकासिदना वगफिर लना मा मदा या वासिअल करमी। अल्लाहुम्मा हब्बिब इलैना अल ईमान व ज़य्यिनहु फी क़ुलूबिना व कर्रिह इलैना अल कुफ्र वल फुसूक वल इस्यान वजअलना मिनर राशिदीन। अल्लाहुम्मा जअलना मिनर राशिदीन। अल्लाहुम्मा जअलना मिन इबादिकस सालिहीन अल मुखलिसीन अल मुत्तकीन। अल्लाहुम्मा जअलना मिनल लज़ीना ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। या अल्लाह हिन सारी जमात ते राज़ी थी। या अल्लाह सभिनी जे दिलनि जूं मुरादूं पूरियूं कर। सोने सरदार जे सुन्नत ऐं शरीयत ते अमल जी तौफीक नसीब कर। जे ॻाल्हियूं ॿुधियूं सी उन्हनि ते अमल जी तौफीक नसीब कर। या अल्लाह पंहिंजे हबीब जे सदके असां ते राज़ी थी। या अल्लाह जो हिन दरबार ते जेकी भी विखूं खणी आया आहिनि तन सभिनी जा कदम पंहिंजे दर ते क़बूल मंजूर कर। सभिनी जे दिलनि जूं मुरादूं पूरियूं फरमा। असां सभिनी के मदीना मुनव्वरा जी हाज़री नसीब कर। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन बिरहमतिक।